नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त कराची के मेयर वसीम अख्तर चयो त कराची में सैवरेज निज़ाम हिनजे क़ाबिल न आहे जो एॾी वॾी बरसात के बर्दाश्त करे सके। वसीम अख्तर चयो त हर साल नाला साफ़ कया वेंदा आहिनि, पैसा ख़र्च कया वेंदा आहिनि ऐं 4 सालनि खां चवां पियो त हर साल नाला साफ़ करण मुश्किल कम न आहे। 3 नाला साफ़ करण लाइ समूरो पाकिस्तान अची पहुतो। हिननि चयो आहे त कराची में 40 वॾा नाला आहिनि, जॾहिं त 500 जे वेझा नंढा नाला आहिनि। किचरे ऐं सैवरेज के बरसात जे पाणी में विधो वञे तो। जेकॾहिं किचरो वधी वियो त इहा हालत न थिए हा। कराची जे मेयर वधीक चयो त शहर जो निज़ाम ठीक न आहे, समुंड खे तबाह कयो पियो वञे। शहर जा समूरा लाॻापियल शोभा मेयर वटि हुजण घुर्जनि। मेयर थिए 4 साल थी विया आहिनि। पहिरियों भेरियों अदालत जे हुक्म ते सिंध हुकूमत नालनि जे लाइ 50 करोड़ रुपया ॾिना आहिनि। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।